मां बचल उमिरि सिंध साहिब जी संगत जो मरकज़ी वाइस चेयरमैन ही तव्हांखे आगाह थो कयां त कुझु ॾींहंनि खां जेकी असांजी मुहिम जेकी अफ़गानी पठान जे ख़िलाफ़ु हली रही आहे, जेको हालाणी जो आज़ादु पठान आहे ऐं उनजो जेको नंढो भाउ आहे रमज़ान पठान, उन ख़िलाफ़ु जेको उन साहिबनि जे ख़िलाफ़ु जेको ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए, उन ते जेके कूड़ा इल्ज़ाम हुया त साहिब ई जेको आहे भुतो था वठनि, उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन खां पोइ एतिरनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ हुन जेको आहे अॼु जेकी आहे उन रमज़ान पठान हिकिड़ी वीडियो वायरल कई आहे, जंहिंमें असां साहिबनि जे मथां ख़ासि करे मुंहिंजे मथां हुन इल्ज़ाम आहे, उहो मूंखे सुञाणे बि कोन थो, केॾी महिल सचल थो अचे, केॾी महिल उहो लिखियलु जेकी शइ आहे उहा जंहिं लिखी ॾिनी आहे उनखे उहो सही नमूने लिखी ॾिया, जेकी लिखियलु शइ आहे उन ते बी आहे उन ते लिखे थो, केॾी महिल मूंखे सचल थो अचे त केॾी महिल बचल थो अचे। उहो असांखे हिन महिल असांखे धाड़ेलनि खां वधीक बि हुन जेको असांखे करार ॾिनो, हिकिड़ो मशहूरु धाड़ेल आहे जंगल, उन सां उन्हनि असांजी भेटा पेश कई। असां सीनियर साहिब मां 35 सालनि खां सहाबत कंदो रहां थो, मां हिते सॼी सिंध में घुमां थो, सॼी पाकिस्तान में असांखे साहिब जी दोस्त सुञाणंदा, असांजी जेकी साहबत रही आहे साफ़ शफ़ाफ़ रही आहे, पर हिन जेकी वीडियो ज़रिए जेके असां ते कूड़ा इल्ज़ाम आया आहिनि उन्हनि जी असां वरी मज़म्मत कयूं था। ऐं ॾिठो वञे त असां हिते हालाणी आसपास जी ख़बर माण्हुनि खे ख़बर आहे त आज़ादु पठान ऐं रमज़ान पठान जो जेको नंढो भाउ आहे अकबर पठान, उहो केतिरनि केसनि में घुर्बल आहे। हालाणी आसपास हुन में अलाए केतिरा ई जेके केस दाख़िल थिया आहिनि। ताज़ो ई मिर्ज़ापुर में जेको आहे सॻ सूदो पकड़ियो, पर उते हू मोटरसाइकिल जेको आहे ऐं हथियार फिटी करे भॼी वियो, उहा हुनजी FIR जेका आहे हालाणी थाणे ते NC दाख़िल थी, लेकिन हुनखे भाउसरनि पारां जेको आहे हुननि जा जेके कमु कनि था, जेके भाउसरनि जा जेको ट्रैक्टर ऐं क्रेन मशीन जे जेके भाउसरनि जा जेके हितां जा माण्हू आहिनि उन्हनि जा कमु मुफ़्त में कमु था, उन करे जेको हुननि जी पुठि भरे था कनि, उहा FIR जेकी NC उहा उनखे कुझु पैसा ॾेई उहा जेको आहे ख़ारिज कई। हितां चोरियूं काफ़ी थी, उन में जेको आहे इहो आज़ादु पठान ऐं रमज़ान पठान जो भाउ जेको आहे अकबर पठान मुलस आहे, वरी वेतर जेको आहे हुन वीडियो जारी कई आहे त असां ते इल्ज़ाम आहे। हीअ गुज़िरियल ॾींहंनि खां जेको असांजी जदोजहद पई थी हले, गो अफ़गानी पठान गो, की उनखे जेको आहे कमज़ोर करण लाइ असां साहिब जे मथां जेको आहे असांजा पंहिंजा ई उन्हनि खे जेको लिखी था ॾियनि हीअ ॻाल्हायो त हीअ जेको आहे साहिब हीअं आहिनि। असांजी हेतिरे 35 सालनि में असांखे कॾहिं बि का अहिड़ी शिकायत न मिली आहे, न कॾहिं ज़िंदगी में असां ते पढ़ियल लिखियल आहियूं, असांजो ख़ानदान पढ़ियल लिखियल आहे, असांजे कॾहिं बि का NC दाख़िल न आहे। हीअ कूड़ो इल्ज़ाम असां ते थो वञे त असांजे घरनि खे बाहि ॾींदा आहिनि, साहिब बि पंहिंजे घरनि खे बाहि ॾींदा आहिनि, या उहो क़ौमी जहिड़ी जी का ॻाल्हि कान्हे। असांजी सिर्फ़ु जेको मुहिम आहे अफ़गानी पठाननि जे ख़िलाफ़ु आहे, ऐं हीअ जेकी असांजी मुहिम आहे इहे हिते ख़तमु न थींदी। हिन जे कूड़नि इल्ज़ामनि खे जेके असां रद्द था कयूं, ऐं हीअ जेको केस आहे असां जेको इल्ज़ाम आहे जेको आहे उनजी बि असां वीडियो रखूं था, जेको रमज़ान पठान आहे, तव्हां हीअ ॾाढो असां इहो केस पेश था कयूं, तव्हां उन मां ॾिसो त हिन में सही केरु आहे, की हिते जे असांजे पंहिंजी असांजे जेके हिते रही करे पठान जेको आहे चवंदा असां 200 साल हिते थिया, 200 साल असांखे हिते कोन थिया, असांखे ख़बर न आहे अलाए किथां जा 200 साल जेके चवंदा असां हितां जा उन में का बि सताव न। ही हाणी आहिनि, कल्ह अञा 300 ते मज़दूरी कंदा, उहे जेके हिन महिल ख़रबपती थिया आहिनि, उन्हनि क्रेन मशीन जेके 5-5 करोड़ जी ट्रैक्टर अलाए छा उन्हनि जेको आहे बिल्डिंगूं हिते ख़रीद कयूं, हितां जा NIC कार्ड ठही आहिनि, ऐं हिननि जेको NIC कार्ड जारी थियो आहे हिन जी पंहिंजी दोस्त कयो, हुनजी हिमायत बि रखियो, पर हुनजे लाइ उहो नुक़सानकार थियो। इहा आज़ादु पठान जो जेको शनाती कार्ड असां रखियो आहे, उन में हुन महलो जेको आहे ॼाणायो आहे त जेको आहे असांजो पीर मखदूम आहे, पीर मखदूम पाड़ो महलो आहे ई कोन, हू हिकिड़ो मुक़ाम आहे। जॾहिं त हालाणी 2005 में जेको आहे तालुके मिरापुर में, हिननि बि हालाणी खे 2014 में शनाती कार्ड जेको आहे उहो वरी कटियारे तालुके ॼाणाए छॾे, जॾहिं त हालाणी ते पर हुन जेके माना कूड़ जो जेको आहे मुंहं हूंदी आहे धूड़, त हिन जेको इल्ज़ाम आहे न उनखे रद्द था कयूं। वधीक हे जेको असां मां वीडियो तरीक़े तव्हां सभिनी खे दोस्तनि खे साहिबनि खे आगाह थो कयां त हीअ जेके असांखे हिन जा वॾा वास्ता आहिनि, हिन जा वॾी जेको आहे तंज़ीमुनि सां वास्ता आहिनि, हीअ हिन जी काफ़ी इंशाफ़ थिया आहिनि, हीअ वॾा जेके अॾो कराईंदा आहिनि, ऐं हुन जेको आहे माण्हू खणाईंदा आहिनि। हिन इल्ज़ाम हिते हालाणी आसपास कुझु माण्हू खगा हुनजा नाला कमु न कनि, उनजे बारे में हुनजो चवणो आहे त असां जेको आहे असां हुननि खे खणायो आहे, ऐं असांखे साहिब बि छा कंदा, बचूं छा कंदो, फलाणे ॿिया साहिब बि चवंदा, असां हुननि जे मथां जेको आहे ट्रैक्टर चाढ़े या हुननि खे मारे सघूं था, त हू असांखे कुझु कोन करे सघंदा, छाकाणि जो असांजा मथे वास्ता आहिनि, मुख़्तलिफ़ वास्ता आहिनि, वॾेरनि सां वास्ता आहिनि, असांजा पुलिस सां वास्ता आहिनि, असांजी को बि कुझु बिगाड़े नथो सघे। सो असां वरी बि जेको आहे हीअ केस असां साहिब सियासी संघर्ष जा ॾोह रखूं था त असां सां इंसाफ़ करे असांजे जेके इल्ज़ाम हुया आहिनि जेके पठाननि उनजो जेको अज़ालो कयो वञे, इन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। वधीक दोस्त जी महिरबानी।